खबरनि जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल कयासीं। बेड़ मां कमरदीन जी रिपोर्ट मूजिब त मेयर लॻो काज़ी आरिफ भरिसां फुरन सां मुबैना मुक़ाबले में 3 एहलकार शहीद जॾहिं त 1 ज़ख़्मी थी पियो। शहीद थींदड़ 3 एहलकारनि इरफान अली चांडियो, इमामदीन खोसो, अब्दुल हफीज़ मैसरी जनाज़ नमाज़ मेड़ ईदगाह में अदा कई वई। जनाज़ नमाज़ में DIG हैदराबाद तारक रज़ाक दारेजू, SSP दादू, DSP दादू, SP हेडक्वार्टर DSP मेयर प्रेस क्लब मेयर जे सदर बरकत अली खोसो, पाकिस्तान फ्रंट मूवमेंट ज़िले दादू जो रहनुमा अफजल हुसैन समेत सियासी समाजी अगवान मजहबी अगवान आलिम अदीब अगवान मौजूद शख्सियतन वडे अंग में शिरकत कई। शहीद पुलिस एहलकार ने मड़ के सिंध पुलिस जे दस्तन सां सलामी ॾिनी वई। बाद में मड़ के पुलिस सिक्योरिटी सां गॾु पंहिंजे ॻोठ रवाना कया विया। बाद में शहीद एहलकारनि खे पंहिंजे अबाणे कब्रिस्तान मिटीअ मां हवाले कयो वियो। हिन मौक़े ते DIG हैदराबाद तारिक रज़ाक दारेजू चयो त मेयर वाक़े में शहीद पुलिस एहलकारनि जो प्लान ज़रूर कंदासीं। राति खां वठी पुलिस जवाबदारनि खे ट्रेस करे रही आहे। मेड़ मां ॾुआरनि जो ख़ात्मो करींदासीं। शहीद थियल पुलिस एहलकारनि जे वारसनि खे पुलिस पैकेज ॾिनो वेंदो। संदसि वारसनि खे नौकरियूं, सिहत कार्ड ऐं करोड़ रुपया ऐं ॿिया पैकेज ॾिना वेंदा। ज़ख़्मी थियल सिकंदर अली भुरगड़ी जो इलाज हलंदड़ आहे। ॾुआरी ख़िलाफ़ क्रैकडाउन तेज़ कयो वियो आहे। IG सिंधु वाक़े जो नोटिस वरितो आहे। मां पाण मॉनिटरिंग करे रहियो आहियां। SSP दादू खे टास्क ॾिनो आहे। जल्दी रिज़ल्ट मिलंदी, अमन अमान जी सूरत बहितर थींदी।